नाज़िर सिंध सरकार तरफ़ा कारूंजर बाबत आईनी अदालत में अपील दाख़िल करण खिलाफ़ सिंध बार काउंसिल के सॾ ते हैदराबाद में अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो आहे। नवाज़ अपडेट वठूं था सलीम बला खां। सलीम, छा अपडेट आहे? आज बिल्कुल सिंध सरकार तरफा कारूंजर जबल बाबत दाख़िल कयल जेका अपील है उनकी आईनी केस की ॿुधणी ते एतिरा सिंध बार काउंसिल की अपील ते हैदराबाद में जेके अदालती कार्रवाई आहिनि उहे मुकमल तौर ते मुअत्तल आहिनि। हाई कोर्ट, सर्किट बेंच, डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट, सिविल कोर्ट ऐं सभिनी जेके ख़ासि अदालतूं उन्हनि में केसनि जी जेका ॿुधणी आहे केसनि जी जेका ॿुधणी आहे उहा जेको आहे उहा मुअत्तल रही आहे। अदालती जेको आहे कार्रवाई सबबि बाइकाट सबबि जेके साइलीन आहिनि उहे तारीख़ूं वठी वापसि हलिया विया आहिनि। वकील अॻवाननि जो चवणु आहे त कारूंजर जबल या ज़मीन जो टुकड़ो न ही सिंध जी सुञाणप, तारीख़, तहज़ीब ऐं गैरत जी अलामत आहे। हिन जो चवणु आहे त कारूंजर त कंहिं क़िस्म जी कार्रवाई या निजकारी दिलचस्पी सिंध जे ज़मीनी हक़नि ख़िलाफ़ सम्झी वेंदी। तंहिं करे वकील बिरादरी इन हवाले सां कंहिं बि फ़ैसिले या कार्रवाई ख़िलाफ़ मज़ाहमत जारी रखंदी। वकील अॻवाननि जो चवणु हुयो त कारूंजर ते जेको हथु विझणु सिंध धरती जे जिस्म मां रत कढणु बराबरि आहे ऐं जेकॾहिं धरती जी अलामती निशानी खे नुक़सानु पहुचायो वियो त हिन धरती सां मोहबत रखंदड़ जेको हर माण्हू आहे उहो उथंदो। वकील अॻवाननि जो चवण जो सिंध बार काउंसिल जे अपील ते बाइकाट क़ौमी नोयत वारे मसइले ते संजीदा रद्द अमल आहे जंहिंजो मक़सदु धरती ऐं तारीख़ी विरसे जे बचाव जे लाइ पहिरीं कतार में बीहणु आहे। जी सलीम, अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।